जाड़ा खान कुत्ते के झल असा मोटी आया सी। मुझे उदे कुत्ते जी केड़ी जरूरत आ? हेशी उमड़ से जो घर में वेठा पर अब तो अज सफा ये मुआमा तजला पता न करनी तजला आए तो खैर तो वारी थियण वारी नो खैर सा मागते मोटी आई बिल्ली सब को आ खाई हलिया हजते यानी गुजारत में न गला ये न दे मुझे बिगल फिरे त ध्यान तो के बिची भट ये झिरकी आंगुर ची ची कंदी वती ची ची का तो वारी सदोरी खैर सा चमन था मोटी आई है गुल्लू अगवा करे बेहोस यो नादिर खान आहे न यो मोटाई आयो तस किया न मोटाई दो दिस ना यो गुल्लू आ ना यो नादर जो दोस्त आ इगरे न मोटे आ ना या छोरी तो वो नादर ते भी छंटा पवनी हा हा रदा चवन हा नादिर खान वो बच्चन जेड़ो नाई सालार खान कराची खड़ाए बे तस मुरादी गाल मुखे मड़ई कुछ समझ में घट दी अची इने में समझ जी केड़ी गाल आया दा गाल सफन सफा पईया इने छोरे जो अखियों अग में ही सदोरी में हुयूं पर या सदोरी गाहे कान विचंदी वेस हां इते ही ड्रामो आ दिस पाण में जाऊं जेकने सदोरी अगवा थी आ तो पो अगवा थी ते के न छोरी के दिठो ही कोने हां साल इते पैदा थोती त 100 मायूं वेठी के भत पे थियूं काइन के लाडा पे थियूं गाइन के नचन पे थियूं कुडन पे थियूं उन्हनि 100 बिन मान जे विच मां छोरी कीअं थी अगवा के सब अंधा या का खबर कान बी गाले आ न का कूक थी न को रड़ो राड़ थी गाल में वो चक्कर थे हई अदा गाल वडी करे छडई ये दिमाग थई शैतान जो घर या गाल तो मु सोची ही कान अदी कुछ सोच यो ड्रामो न पर सोप सीरियल थे सोप सीरियल वाकई अदा सही थो चवी सोचणो पवंदो आओ सारा खान नादर हाणे ठीक आ वो खतरे का बाहर है राजा पर नादिर अञा ॻाल्हाए बि कोन थो पर हुनजा ज़ख़्म बि ठीक कोन्हनि के ज़ख़्म आस्ते आस्ते ठीक थींदा बाक़ी रही ॻाल्हि ॻाल्हाइण जी त छा डॉक्टर साहब नादर हाणे ॻाल्हाए कोन सघंदो छा जो मतलब नादिर गूंगो थी वियो नादर जी यादाश्त हाणे ख़त्म थी चुकी आहे न हू असांखे सुञाणे सघे थो ऐं न ॻाल्हाइण जी सघ रखे थो डॉक्टर साहब नादिर असांखे सुञाणे ई नथो इहा ख़बर ई न आहे त मां हुनजो भाउ आहियां बिल्कुलु ईअं सम्झो त नादर नओं ॼावल ॿारु आहे हिन दुनिया खे पहिरियों दफ़ो ॾिसी रहियो आहे त इहो ॾाढो बुरो थियो डॉक्टर साहब साला खान इहो दिमाग़ी केस को पहिरियों न आहे दिमाग़ जी इहा इब्नॉर्मलिटी केतिरनि ई मरीज़नि खे थी चुकी आहे पर आस्ता आस्ता उहे माण्हू ठीक थी विया ऐं पंहिंजनि खे सुञाणण लॻा आहिनि वक़्तु गुज़रण सां नादर बि ठीक थींदो ठीकु आहे डॉक्टर साहब जेका असांजी क़िस्मत तव्हां जे करे चाहियो त वञी सघो था हिकु हफ़्ते खां पोइ चेक वरी करायो ठीकु आहे सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।